नासिक कोटड़ी च अलमदीना चौक ते कायम कदीमी सुस्की स्टाफ ते सुस्की ड्राइवरन रिक्शा ड्राइवरन खिलाफ एहतजाज कंदे गैर कानूनी तौर रूट ते हलंदड़ रिक्शाउन खिलाफ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। नवां सां पेश आहे कोटड़ी मां नवीद पवण जी रिपोर्ट। कराची में जेके रिक्शा आया आहिनि असांजी रोज़ी ख़राब करे छॾी अथनि। रिक्शे वारा किथां था अचनि, ॿ माण्हू खईं था आहिनि। एहतजाज रक्षन के खिलाफ किया है। ये असांजा माण्हू खयों था वञनि, ब्रेक हणी गाड़ी के पासे में बीहारे माण्हू सीटुनि था वेठल लाहे था वञनि, असांखे रोज़ी करण नथा ॾियनि। असांखे हिननि ॾाढो परेशान कियो आहे। ऐं हिननि जो जेको अलॻि सां स्टाफ आहे उते नथा वञनि। हिननि जो जेको आहे लोकल स्टाफ आहे न, असांजो रूट परमिट आहे, असां पैसा रूट जा भरियूं पिया, परमिट असांजा क्लियर आहिनि, असां रूट जा पैसा भरियूं था, पोइ बि असां इंसाफ़ न आहे। कराची में जेके रिक्शा आया आहिनि असांजी रोज़ी ख़राब करे छॾी अथनि। असां चऊं था त असां सां झेड़ो था कनि। असां मलिक साहब खे गुज़ारिश था कयूं त असां सां हेल्प कराई वञे। ही सुज़ुकी नारनि सां विढ़नि था, झेड़ा था कनि, ॿ टे ड्राइवरनि जा मथा फाड़िया अथनि, असांजी रोज़ी विञाई अथनि, असांजा बचा बुख थियनि। महिरबानी करे असां सां ताउन कयो। असांजो मसइलो इहो आहे त असां सुज़ुकियुनि वारा आहियूं, ड्राइवर आहियूं, 40 साल थिया आहिनि, 8 आना किरायो असांजूं गाॾियूं हलनि पियूं। हाणे रिक्शे वारा किथां था अचनि, ॿ माण्हू खईं था आहिनि, बीठा वरी सॾनि था, चवनि था बाबा हलिया वञो, त वरी लहनि था स्टार्टर खे गार गंद, ड्राइवरनि खे विढ़नि था, फॾो था कनि। हाणे असां केतिरनि सां हिते विढ़ूं, जेके असांजा चङा मुड़ुस आहिनि उहे असांजी हिमायत कनि, असां हमदर्दी कनि, पंहिंजा स्टाफ कनि, हुननि खे जेका भाड़ो लॻे थो पूरी गाॾी जा माण्हू खणनि, असांजा पसिंगर 10-20 रुपए जा छो था खणनि। स्टाफ ही 1969 खां आहे हिते, तो इन करे ही रिक्शा आया आहिनि, नॉन परमिट आया आहिनि कराचीअ मां। असांजी रोज़ीअ ते वॾो फ़र्क़ु थी वियो आहे। असांजा ड्राइवर हिते गाॾियूं भरीनि था त उते अचो पासे खां बीहारियो, ऐं छा नालो आहे त पासे खां बीहारियो ऐं माण्हू लाहिनि था असांजा। इन करे असीं रोकियूं था त असां खां झेड़ो था कनि, असां खां विढ़नि था।